कोर्ट में सुन्नी इतिहाद काउंसिल जी मखसूस सीटुन बाबत केस जी ॿुधणी। चीफ जस्टिस काजी पाजीसा जी सरबराही में 13 रुकनी फुल कोर्ट बेंच जी ॿुधणी करे रही है। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त पीटीआई ॿी जमायत में शमूलियत अख्तियार करे आपघात छो कयो, जिन इलेक्शन विहण जी ज़हमत न कई, उन्हनि खे छो मखसूस सीटूं ॾिनियूं वञनि। सुन्नी इतिहाद काउंसिल खां त चूंड निशान वापसि न वरितो वियो हो। आइन ते अमल न करे मुल्क जा बखिया उडेड़िया विया। आऊं आइन ते अमल जो कसम खयो आहे। कंहिं सियासी पार्टी या हुकूमती मफ़ाद खे न पर आइन खे ॾिसणो आहे। पीटीआई बानी वज़ीर आज़म तौर इलेक्शन कमीशन ते असरअंदाज थी रहियो हो। सिंध असेंबली के इजलास में बजट ते बहस हलंदड़ पीपी मेंबर मारूई राशिदी गैर कानूनी रहंदड़ गैर सिंधियन खे निकाली ॾियण लाइ अलॻि अथॉरिटी क़ाइम करण जो मुतालबो कंदे चयो आहे त सिंध जा वसीला कानूनी तौर रहंदड़ सिंधियन लाइ आहिनि। सुप्रीम कोर्ट जो हुकुम अची चुको आहे त अफ़गानियुनि सूधो गैर कानूनी रहंदड़ पनाहगीरनि खे निकाली ॾिनी वञे। वफ़ाक़ जो अहिड़नि मसइलनि ते रवैयो इंतिहाई गैर संजीदा आहे। 90 में नेटिव जा हथियार मिलिया हुया। MQM चयो त बहिराड़ीअ जे माण्हुनि खे कराची में आंदो पियो वञे। मां पंहिंजे माण्हुनि खे चवां थी त अव्हां कराची अचो, सिंध असांजी आहे। यूसुफ बलो चवे थो मुआशी हालतूं बदतरीन आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत बि फंड जारी न कया। ग्रेड 1 खां 6 ग्रेड जे मुलाज़िमनि जी पघारुनि में 30% वाधि वॾे वज़ीर जो वॾो कारनामो आहे। सिंध हुकूमत जो पीपल्स बस सर्विस तारीख़ी मनसूबो आहे। लियारी में सर्विस शुरू करण ते सीनियर वज़ीर शर्जिल इनाम नेमण जा थोराइता आहियूं। लियारी खां हब रिवर ताईं बि बस सर्विस शुरू थिए त सुठो क़दम थींदो। लियारी अंदरि बिल्डर माफ़ियाऊं गैर कानूनी तौर ते इमारतूं ठाहे रहियूं आहिनि। वॾो वज़ीर ऐं मकानी खातनि वारो वज़ीर नोटिस वठे। लियारी में पाणीअ जे लाइन्स मां माफ़िया पाणी चोरी करे विकिरो करे रही आहे। सदर आसिफ अली ज़रदारी अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते सखर पहुचंदो। सदर जी सरबराही में अमन अमान जे हवाले सां आला सतही इजलास थींदो। कच्छ में धाड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन खे हथमी शक्ल ॾियण लाइ अहम फ़ैसिलनि जो इम्कान। इजलास में सदर खे कच्छ जी सूरतहाल, सखर हैदराबाद मोटरवे ऐं घोटकी कंदकोट पुल जी तामीर ते बि ब्रीफिंग ॾिनी। सखर बैराज जे मुतासिर थियल 2 दरवाज़नि जी बहालीअ वारो कमु जारी। गेट नंबर 44 खे पाणी मां कढी मथे आंदो वियो। चाइनीज़ कंपनी गेट 44 जी मुरमत करे रही आहे। दरवाज़े जी मुरमत खां पोइ लॻाइण में 2 ॾींहं लॻी सघनि था। गेट नंबर 47 जी जाइ ते किसान गेट हणण लाइ काफ़र डैम ठाहियो वियो आहे। किसान गेट खे अपस्ट्रीम में आणे पाणी मुकमल रोकियो वियो। हफ़्ते में दरिया जे पॉइंट लेवल ठाहिण शुरू कई। मीरपुर माथिरे जी दहशतगर्दी तोड़ अदालत। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार खे वधीक 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। शहीद सहाफ़ी जे क़त्ल केस जी ATC ऐं सेकेंड मैजिस्ट्रेट में धार ॿुधणी थी। गिरफ़्तार जवाबदार असगर लुंड खे अदालत में पेश कयो वियो। सेकेंड सिविल जज मोकल ते हुजण करे फरियादी ऐं शाहिदनि जूं 164 वारा बयान रिकॉर्ड न थी सघिया। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। सिंध में ईंदड़ 3 ॾींहनि ताईं गर्मी जी लहर बरक़रार रहण जो इम्कान। मौसमियात खाते कराची में पारो 40 सेंटीग्रेड ताईं रहण जी अॻकथी करे छॾी। सखर, लाड़कानी, कंबर, शहदादकोट, जेकबाबा, शिकारपुर ऐं घोटकी में गर्मी पद 46 खां 48 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। हैदराबाद, थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, जामशोरे, दादू ज़िलनि में मिटीअ जे तूफ़ान ऐं हल्के विस्कारे जो इम्कान। मौसमियात खाते जी अॻकथी खां पोइ PDM में लाॻापियल ज़िलनि जे DCs खे ख़त लिखी अॻुवाट एहतियाती उपाउ वठण जी हिदायत करे छॾी।
कराची जे इलाइक़े कोरंगी में गिरफ़्तार जवाबदारनि जी निशानदही ते एक्साइज़ नार्कोटिक्स कंट्रोल जी कार्रवाई। मनशियात फ़रोश गिरफ़्तार। एक्साइज़ टीम छापो हणी जवाबदार मुराद खान खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार जे कब्ज़े मां 2300 ग्राम चर्स बरामद। एक्साइज़ अख़्तियारनि जो चवणु आहे त जवाबदारनि जे ॿियनि साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ बि छापनि जो सिलसिलो जारी आहे। तंगवाणी भरिसां ॻोठ ख़ान मोहम्मद जागराणी वासी ॿ नौजवान गुम थी विया। हबीबुल्ला गुजराणी ऐं हबीबुल्ला दाहाणी जे वारसनि पारां अग़वा जो शक ज़ाहिर। नौजवाननि जी ॻोल्हा में मदद जी अपील। लकी गुलाम शाह भरिसां ॻोठ अब्दुल गफूर चाचड़ वासी नौजवान 1.5 महीने खां गुम। वारसनि पारां अग़वा जो शक। रफ़ीक अहमद चाचड़ जा वारिस परेशान। NC दाख़िल ॻोल्हा बावजूद नौजवान जो ॾस पतो न पइजी सघियो। वारसनि जो चवणु आहे त खेनि शक आहे त रफ़ीक अहमद खे अग़वा कयो वियो आहे।